सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सतराम दास साहब चवंदा त हर एक जीव पंहिंजे कर्मनि जो फल पाईंदो आहे, पर आसीस ऐं पेट, दुआ ऐं बद दुआ ॿ अहिड़ियूं चीज़ूं हूंदियूं आहिनि जंहिंजो कर्मनि सां वास्तो न हूंदो आहे, कर्मनि खां घणो मथे हूंदियूं आहिनि। कंहिं हिक जी आसीस, कंहिं हिक जी दुआ किरोड़े जन्मनि जा पाप कटे छॾींदी आहे। कंहिं हिक जी पिटी या कंहिं हिक जी बद दुआ सभु पुण्य नाश करे छॾींदी आहे। तंहिंजे करे आसीस पायूं पर पेट कंहिंजी बि न खणूं। दुआ असां हर का वठंदा रहूं, पर बद दुआ असांजे जीवन में न अचणु खपे। तंहिंजे करे असां इंसाननि खे कुदरत बणायो बि अहिड़ो आहे जो असां आसीस या दुआ वठण वारा सभु आहियूं, असां में बद दुआ खणण वारो कोई बि कोन्हे। असां सभिनी जी नेचर ई अहिड़ी आहे, जेके इंसान आहियूं असां ॾिसंदासीं इंसान केतिरो बि वधे, केतिरो बि वसे, केतिरो बि अॻिते अचे, कंहिं बि पोस्ट ते हुजे, केतिरी बि तरक़ी करे, केतिरो बि वधे, लेकिन उनखे ॾिसंदासीं जितां आसीस जी जॻह हूंदी उते सीस पंहिंजो पाण झुकंदो हूंदो त असांखे दुआ या आसीस ज़रूरु मिले। एसि ताईं जेकॾहिं कोई हिकिड़ो पिनण वारो फ़क़ीर बि हूंदो, जेकॾहिं उहो कुझु घुरंदो त उनखे अगरि ॾींदासीं त ठीकु आहे, न ॾींदासीं पोइ बि इहे लफ़्ज़ पंहिंजो पाण निकिरी वेंदा आहिनि, दादा दुआ कजांइ, फ़क़ीर बादशाह दुआ कजांइ। तंहिंजे करे असां इंसाननि जी नेचर में आहे दुआ खे वठणु, आसीस खे वठणु, ऐं पेटी या बद दुआ वठणु असांजी नेचर में न आहे। इंसान जेके ई आहियूं, इन करे असां ॾिसंदासीं इंसान केतिरो बि ज़ालिम हुजे, केतिरो बि ॾुखियो हुजे, केतिरी बि उनजा अमल या संस्कार केतिरा बि ख़राबु हुजनि, केतिरो बि ॾुखी तबियत जो हुजे, पर असां ॾिसंदासीं बद दुआ खां हमेशह कन हणंदो परे थींदो, किथे बद दुआ असांखे न मिले। तंहिंजे करे बद दुआ असां इंसाननि जी नेचर में न आहे, दुआ असांजी नेचर में आहे। ऐं सिराधनि जो मक़सदु हूंदो आहे आसीस या दुआ। इन करे सिराधनि जे मौक़े ते जेको बि कुझु कयो वेंदो आहे उहो कॾहिं पाण थोरे खाधो वेंदो आहे। जेको बि तयारु थींदो आहे वॾनि जे नाले कंदा आहियूं, कोई न्याणियुनि खे, ब्राह्मणनि खे, फ़क़ीरनि खे, कोई गांयुनि खे, अञा कुझु बचंदो आहे त उहो बि खणी करे दरिया में विझी छॾींदा आहियूं। त जेको सभु कुझु ॿियनि खे ॾींदा आहियूं, पाण कुझु बि न खणंदा आहियूं, त ॿियनि खे ॾियण जो मक़सदु इहो हूंदो आहे त इंसान खे जॾहिं असां कंहिंखे कुझु ॾींदा आहियूं, जे आसीस त ज़रूरु निकिरंदी, उनजे अंदरि मां जा दुआ त ज़रूरु निकिरंदी। तंहिंजे करे असां वॾनि जे नाले जेको बि कुझु कंदा आहियूं त ॿियनि खे ॾियण जो मक़सदु हूंदो आहे। न्याणी, ब्राह्मण, गाय, फ़क़ीर, दरिया, पखी, पशु, उन्हनि खे ॾियण जो मक़सदु आहे त इहो जेको बि असां उन्हनि खे ॾियूं था उहो वॾनि जे नाले ते गिफ्ट करे ॾियूं था, सौदेबाज़ी न, गिफ्ट करे ॾियूं था। सौदेबाज़ी उहा थींदी आहे जीअं असां दुकानु हलाईंदा आहियूं, भई हिकु चीज़ ॾींदासीं त ॿी वठंदासीं, भई पैसा ॾींदासीं त सामान मिलंदो, जे पैसा न ॾींदासीं त सामान साम्हूं वारो छो ॾींदो, या का चीज़ शइ जे बदिले शइ ॾिनी वेंदी आहे। पर गिफ्ट जेका थींदी आहे, गिफ्ट हिकु दफ़ो फ्री में ॾिनी वेंदी आहे, ऐं गिफ्ट ॾियण खां बाद उन ते वरी पंहिंजो अधिकार न रहंदो आहे, उहो साम्हूं वारे जो थींदो आहे। असां कोई बि गिफ्ट कंहिंखे ॾियूं त इहो उन जो थी वेंदो, असां ईअं नथा चई सघूं असांखे गिफ्ट पंहिंजो वापसि कर, उहो उन जो थी वेंदो जो कुझु बि करे, यानी पंहिंजो पाण फ्री में ॾिया, जंहिं ते पंहिंजो अधिकार ख़तमु थी वञे। त जेको सिराधनि में वॾनि जे नाले ते कयो वेंदो आहे
उनजो मक़सदु आहे त मां वॾनि जे नाले ते कयां थो त पोइ इन मां न्याणी जी, ब्राह्मण जी, पखी जी, पशु जी, इन जीव जंत जी, कंहिंजी बि जेका बि दुआ या आसीस मिले, इहा मूंखे या असांखे न मिले, पर जंहिंजे नाले कयां थो या उन खे मिले, जंहिंखे आसीस मिले थो तरी करे पार पवे, अॻिते अचे वधे वसे ख़ुशि।